नाज़रीन आऊं अब्दुल हमीद खोसो ऐं मेरान प्रेस क्लब ते ही मौजूद आहिनि। बेटे जतू जा रहवासी आहिनि। बुरोई आहे मोहम्मद वारस बुरोई ऐं उन सां गॾु उन जो दोस्त आहे अली नवाज़ सुमरो। कल बेटो जतोई खां नंढड़ी आहे हिकिड़ी तक़रीबन 18-19 साल जी समरीन बुरोई, जंहिंखे फिका कपिड़ा पातल आहिनि ऐं ॻाढ़ी पोती पातल अथसि, जेका सिर्फ़ु बुरोकी ऐं बरोचकी ॻाल्हाए सघे थी। कल्ह खां बेटे खां गुम थियल आहे ऐं हिननि खे हींअर ताईं कान थी मिले। वधीक ई पाण हिते मौजूदु आहिनि, हुन खां पुछंदासीं त असुल में नंढड़ी गुम छो थी आहे ऐं हुन जो ज़हनी तवाज़ुन या हुन जो दिमाग़ कहिड़े हिसाब जो आहे। जीअं था अदा दरअसल मामिलो इहो आहे त हीअ असांजो भाउ आहे मोहम्मद वारिस ऐं बेटे जा पाण रहवासी आहियूं ऐं काफ़ी टाइम खां वठी जेको आहे सो बेटे में बुरोई रहंदड़ आहिनि। मामिलो इहो आहे त हिन जी अधे जी नंढड़ी आहे, हुनजी 18-19 साल उमिरि आहे, जंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन सही न हुअण सबबु कल्ह तक़रीबन माना मंझंदि धारे जो जेको आहे सो निकिरी वई आहे। सबबु इहो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु न हुअणु आहे ऐं बहरहाल उन बावजूदि पोइ मुख़्तलिफ़ ॿ ॻोठनि में असां जेके दोस्त हमदर्द आहियूं अधे जा ॻोल्हा कई आहे। उन खां बाद में मेहड़ थाणे ते वञी बि रिपोर्ट कराई त मिसाल कंहिं बि तरीक़े सां जेको आहे सो हीअ जेको गुमशुदगी जी इतलाह आहे, कंहिं बि दोस्त खे भाउ खे ख़बर पवे थी या छा त पोइ जेको हिन ते ॾिनल नंबर आहे उन ते राब्तो कनि। ऐं हीअ दोस्त ॾाढो परेशान आहे। असीं हुन जा ॿाहिरि ऐं दोस्त ऐं ॻोठगिरीअ जे नाते इंसानियत जे नाते जेको आहे सो किथे बि अदड़ी हथ अचे थी त माना जेको आहे सो इतलाह कयो। तव्हां पाण ॻोल्हा कई आहे? जी साईं, असां कल्ह खां वठी आस पास जा जेके बि ॻोठ आहिनि उते ॻोल्हा कई आहे। सैदी मुसाणी आहे, रांधण आहे, या बेटे जतो जे भर में जेके बि नंढा वॾा ॻोठ आहिनि उते जेको आहे सो काफ़ी दोस्तनि ॻोठ जे हमदर्दनि माना उनजी जांच पड़ताल कई आहे, पर हिनमहिल ताईं जेको आहे सो को बि पतो शुमार न पियो आहे। उनजे करे सोचियोसीं त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं छो न जेको आहे सो उन ज़रिए सां माना इतलाह कजे थी। नाज़रीन इहे असां वटि मौजूदु हुया बेटे जतो जा मोहम्मद वारस बुरोही ऐं उनजो दोस्त आहे असांजो अली नवाज़ सुमरो, जिन हिते असांखे अची इतलाह ॾिनो आहे ऐं हिननि ॿुधायो आहे त कल्ह खां हिननि जी नंढड़ी आहे समरीन बुरोही, जंहिंजी 18-19 साल उमिरि आहे, जंहिंखे फिका कपिड़ा पातल आहिनि ऐं ॻाढ़ी पोती पातल आहे, जेका सिर्फ़ु बुरोकी ऐं बरोचकी ॻाल्हाए सघे थी। हिननि खे कल्ह खां वठी ॻोल्हा जे बावजूदि न मिली आहे। अगरि कंहिं दोस्त खे इहा अहिड़ी नमूने जी अहिड़े फिका कपिड़ा पातल ऐं ॻाढ़ी पोती वारी छोकिरी मिले 18-19 साल जी आहे, जेका बुरोकी ऐं बरोचकी ॻाल्हाए सघे थी, कंहिंखे मिली हुजे, कंहिं ॾिठी हुजे त अहिड़ो इतलाह ही हिते हिन नंबर ते ॾियनि, जेको नंबर हिन पोस्ट में लिखियलु आहे, त दोस्तनि जी महिरबानी थींदी।